त हिते माण्हू मरनि ऐं खून रेज़ थिए। इल्ज़ाम नथा आणी सघो मंसूर खान, तव्हां मीर शाहनवाज़ खान जे मथां। जाफ़र तव्हां त इहो ई चाहियो था न। त हू हितां हथे ख़ाली कोन वेंदा। पोइ हिन मसइले जो हल ॻोल्हियूं था। पहिरियां जेके ॻोठ में चौराहनि ते पंहिंजा माण्हू बीहारिया आहिनि, त हू हितां कंहिंखे वठी वेंदा? सभ खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कर। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दौला अब्दुल्ला जे अचण वारे एपिसोड में मंसूर खान आख़िरकार इहो मसइलो हल कीअं कंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे, मंसूर खान जॾहिं मुराद खे चवंदो आहे पंहिंजा ॻोठनि ते रस्तनि ते चौराहनि ते जेका तूं माण्हू बीहा आहिनि पहिरियों त उहे उनखे घर मोकिल, उहे हटाए ऐं मुराद जेको आहे मंसूर खान जी ॻाल्हि मञंदो आहे, उनखे हटाए छॾींदो आहे ऐं शाहनवाज़ खान खे एट ए टाइम रोके वठंदो आहे। मंसूर खान अची जॾहिं हू झड़ो कराए रहियो हूंदो आहे, धमकियूं ॾेई रहियो हूंदो आहे, मंसूर खान पुॼी ईंदो आहे, रोके वठंदो आहे ऐं मंसूर खान चवंदो आहे इहो मसइलो मां हल कयां थो। हू चवनि था असांखे हाणे जो हाणे छोकिरी खपे ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो आख़िरी एंड फ़ैसिलो इहो थींदो। मुराद मंसूर खान खे कोन ॿुधाईंदो त जेको छोकिरी सोढ़र सां वई आहे या कुझु थियो आहे। बहरहाल हू मुराद खे जेको मंसूर खान खे ॻाल्हि कंदो त हिननि खे चओ असां सुबुह तव्हांखे छोकिरी ॾींदासीं। आख़िर मंसूर खान इहो मसइलो हल कंदो ऐं उहा राइज़न वारनि खे चवंदो तव्हांखे सुबुह छोकिरी मिलंदी, अगरि छोकिरी न मिली तव्हांजी भेण यानी ककर जी भेण जेका आहे उहा तव्हांखे वापसि मिलंदी। जेसि ताईं हू छोकिरी न ॾींदा इहा तव्हां पाण वटि रखो, ॿई हिक ॿिए खे तलाक न ॾिजो जेसि ताईं हिक ॿिए जो संग वापसि नथा कयो वञनि। अहिड़े हिसाब सां मंसूर खान इहो मसइलो हल कंदो, ॿिन्ही धुरनि खे ठाहींदो। थी सघे थो ककर जी भेण वापसि वञे, जेसि ताईं हू न मिले गुलपरी तेसि ताईं हू बि वापसि न मिलंदी। अहिड़े हिसाब सां मंसूर खान मसइलो हल कंदो।